डियर व्यूअर्स, अस्सलाम वालेकुम। मां मुख्तियार अब्बासी आहियां। पंहिंजो अॼु जी जेका अहम ॻाल्हि आहे उहा तमामु जेका मूं कल्ह बि रखी हुई, वरी उहो साॻी ॻाल्हि जेका आहे अॼु मां रिपीट थो कयां। अॼु असां सां बैरिस्टर ज़मीर गुमरो साहिबु, जेको कानूनी ऐं आइनी माहिर आहे, उहो असां सां गॾु आहे। ऐं उनखां पाण अॼु पुछंदासीं त कंहिं हिननि खे अख़्तियार ॾिनो आहे त ही कश्मीर कमेटीअ जी गॾिजाणीअ में हितां जा ऑफिसर वञनि, बोर्ड ऑफ रेवेन्यू या को चीफ सेक्रेटरी या को सेक्रेटरी, ऐं उहो जेको आहे सो उते वञी आज़ाद कश्मीर जी कमेटीअ जी जेका वज़ारत आहे उन जी उहा मीटिंग अटेंड करे। सिंध जो को बि, बल्कि प्राउंचल जो गवर्नमेंट जो को बि वास्तो फेडरल गवर्नमेंट सां न आहे। फेडरल गवर्नमेंट जी हिकिड़ी CCI ठहियल हूंदी आहे, जंहिंजो चीफ मिनिस्टर उनजो मेंबर हूंदो आहे। उहो CCI ई फ़ैसिलो कंदी आहे मुख़्तलिफ़ जेके सूबाई मामला आहिनि उन्हनि जो। लैंड जो जेको मामिलो आहे उहो सिधो सूबाई प्राउंचल मामिलो आहे। इहो पाकिस्तान ठहण खां वठी विदे अॼु ॾींहं ताईं आहे। जेकॾहिं वफ़ाक़ खे का ज़मीन खपंदी आहे त उहा कंहिं पर्पज़ जे लाइ जेको आहे सो को प्रोजेक्ट, मिसरनि जीअं वफ़ाक़ खे स्टील मिल जेका हणणी त उन्हनि त उहा स्टील मिल जे नाले जी, या मिशिन ट्यूब फैक्ट्री, या का अहिड़ी का सनत जंहिंमां आवाम जी भलाई थिए, त उन जे लाइ जेको आहे सो उहा ज़मीन उनखे वफ़ाक़ खे उहा प्राउंस ॾींदो आहे। न त ही त जेको मामिलो आहे ही सिधो गैर आइनी ऐं गैर कानूनी मामिलो आहे। हिन में ही मामिलो मां चवां थो त हिन ते उन्हनि ऑफिसरनि जे ख़िलाफ़ कानूनी तौरु एक्शन खयो वञे त उहे ऑफिसर कीअं थो बोर्ड ऑफ रेवेन्यू जो जेको सेक्रेटरी आहे या केर बि आहे, उहो कीअं थो उहो वञी इजलास अटेंड करे, फेडरल इजलास। ही कानूनी ॻाल्हि आहे, ही आइनी ॻाल्हि आहे। त उन करे अॼु पाण मुल्क जे मशहूरु कानूनदान ऐं आइनी माहिर बैरिस्टर ज़मीर गुमरो सां ॻाल्हाईंदासूं त हिननि खे कंहिं अख़्तियार ॾिनो आहे त तव्हां जेको आहे सो ज़मीनुनि जो सर्वे करे ऐं तव्हां ज़मीनूं कढो त 6600 एकड़ ज़मीन जेका आहे सिजावल में थी आहे, ॿी फलाणे ज़िले में थी आहे, फलाणे। ही जेका ब्यूरोक्रेसी आहे, ही ब्यूरोक्रेसी कंहिंजे मातहत आहे? DC कंहिंजे मातहत आहे? ऐं सेक्रेटरी जेको बोर्ड ऑफ रेवेन्यू आहे उहो कंहिंजे मातहत आहे? या त हिननि चीफ मिनिस्टर हिननि खे हथ सां मोकिलियो आहे, या वरी जेको आहे सो चीफ मिनिस्टर जी इजाज़त खां सवाइ जेको आहे सो मीटिंग करे आया आहिनि। त उन ते पाण अॼु बैरिस्टर ज़मीर गुमरो सां ॻाल्हाईंदासूं। ही तमामु अहम एजेंडा आहे, अॼु जी अहम मौज़ू आहे। तंहिंजे करे मुंहिंजी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिन खे आख़िर ताईं तमामु गौर सां ऐं ध्यान सां ॿुधिजो, ऐं हिन मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, लाइक कजो ऐं शेयर कजो। ऐं जेकॾहिं ही तव्हांखे ॻाल्हियूं सुठियूं लॻनि त मुंहिंजे हिन वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। महिरबानी था ॾिसो। बिल्कुलु इहो जेको इवन ख़त लिखियो आहे न, इहो बि गैर कानूनी आहे। छो त ज़मीन जेको आहे सो उहो निज जेको मामिलो आहे उहो सूबाई आहे। जेका बि सूबे में ज़मीन आहे उहा पंहिंजो सिंध गवर्नमेंट जी आहे या प्रोविंस ऑफ सिंध जी आहे। उन में जेको आहे सो ही जेको आहे सो सेक्रेटरीज़ जेको आहे हिननि खे ख़त लिखी बोर्ड ऑफ रेवेन्यू खे, डिफरेंट डिपार्टमेंट खे उते मीटिंग था घुराइनि, जेको गैर कानूनी अमल आहे। सिंध जे रूल्स ऑफ बिज़नेस में लिखियलु आहे त इवन चीफ मिनिस्टर जे इजाज़त खां सवाइ तव्हां फेडरल गवर्नमेंट खे लेटर बि नथा लिखी सघो। मीटिंग त छा, मीटिंग त हे वञनि था हितां, जेके ऑफिसर आहिनि उहे गैर कानूनी तौर ते उते गैर कानूनी मीटिंग अटेंड था कनि ऐं उतां डायरेक्शन था वठनि गैर कानूनी। ऐं जेको ज़मीन जे फेडरल गवर्नमेंट खे जेका ज़मीन जेकॾहिं प्राउंचल गवर्नमेंट खे ॾियणी बि आहे त उहा सिर्फ़ु पब्लिक पर्पज़ लाइ ॾियणी आहे। उहा आइन जे आर्टिकल 152 में क्लियर आहे त पब्लिक पर्पज़ जे लाइ ज़मीन ॾियणी आहे। ऐं जेकॾहिं ॿिनि जो विच में डिस्प्यूट आहे को, त उहो चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान उहो डिस्प्यूट निबेड़ण लाइ आर्बिट्रेटर मुक़ररु कंदो। हाणे इहो कॾहिं जेको आहे सो कैबिनेट, फेडरल कैबिनेट फ़ैसिलो कयो त कश्मीरनि खे जेको आहे सो असां आबाद कंदासीं, इहो फ़ैसिलो कॾहिं थियो ऐं कश्मीरी केतिरा आहिनि, न हुनजो डिटेल आयो आहे, न छा आयो आहे, ऐं उहे कॾहिं अफेक्ट थिया आहिनि, कॾहिं आया आहिनि। माना ईअं जेको आहे सो हिननि वञी हिते वञी जेको आहे सो बोर्ड ऑफ रेवेन्यू मां माण्हू विया आहिनि उते मीटिंग में करे वरी जेको आहे सॼी सिंध तफ़सील घुरंदा वतन। न थोड़ी इन जी ज़मीर साहब इन जी वज़ाहत थोड़ी कजो त हिननि कंहिंसां मीटिंग कई? माना छा चीफ सेक्रेटरी? मीटिंग थी आहे कश्मीर जेको आहे सो मिनिस्ट्री ऑफ कश्मीर अफेयर्स में सेक्रेटरी मीटिंग कई आहे। उन सेक्रेटरी जी मीटिंग में हितां बोर्ड ऑफ रेवेन्यू जो माण्हू अच्छा अच्छा उते वञी अटेंड कयो अथऊं।
अच्छा अच्छा सेक्रेटरी कश्मीर अफेयर जे मिनिस्ट्री जो केरु थींदो आहे? हाँ उनजो तव्हांखे घुराए डायरेक्ट हाँ हुन में जेको आहे सो तव्हांखे डायरेक्ट घुराए तव्हां हिते वञो ऐं छा सिंध खे ॿुधायो अथऊं या कैबिनेट को फ़ैसिलो कयो आहे फेडरल कैबिनेट हाँ। सिंध खे ॿुधायो अथऊं त बाबा हेतिरा कश्मीरी जेको आहे सो कॾहिं मुहाज़िर आया, कॾहिं आया, किथे आया, हाँ तव्हां ईअं जेको आहे सो विदाउट इवन डिटेल ई उन्हनि ॾिना तव्हां जेको आहे ज़मीन गॾु डिटेल कढणु शुरू कया आहिनि। एग्जैक्ट इहो बिल्कुल सही कहिड़े कहिड़े कानून में आहे? मतिलबु हाँ। हीअ त जेके ऑफिसर आहिनि मुंहिंजे ख़्याल में हिननि जे ख़िलाफ़ सीरियस एक्शन थियणु घुरिजे। बिल्कुल एक्शन थियणु खपे। हा बिल्कुलु जी। जेको आहे सो हे जेके डीसीज़ आहिनि हे जेके रेवेन्यू ऑफिसर्स आहिनि इन्हनि जेको आहे सो अलाए सिंध खे मज़ाक सम्झी आहे त हाँ। तव्हां कीअं अहिड़ी इंफॉर्मेशन जेको आहे सो कहिड़े कहिड़े हिसाब सां तव्हां वठणु चाहियो था तॾहिं छाजी हाँ। इंफॉर्मेशन बाबा छाजा हिते जेको रिफ्यूजीज़ 47 खां वठी असां ठीकु खयो आहे कि रिफ्यूजीज़ जी बिल्कुल सही था चओ। अच्छा ही पंहिंजो बोर्ड ऑफ रेवेन्यू जो जेको आहे जेको माण्हू वियो त उहो उन चीफ सेक्रेटरी या चीफ मिनिस्टर खां बि इजाज़त न वरिती आहे, ईअं पंहिंजे लेखे हलियो वियो छा? उहा त मूंखे साईं ही छा कंदा आहिनि एजुकेशन मां वञनि था जीअं तव्हां ॾिठो त करिकुलम में वञी मीटिंग में वेंदा करिकुलम सूबाई सब्जेक्ट आहे बाबा तव्हांजो छा वञे असांजे करिकुलम सां असां हिस्ट्री में जेको बि रखूं करिकुलम में जेको बि रखूं हेल्थ में हे वेंदा आहिनि पॉपुलेशन वारा वेंदा आहिनि मतिलबु हर मिनिस्ट्रीअ में हिननि खे इहो पंहिंजो रेगुलेट करणो पवंदो ऑफिसरनि जो सिस्टम त जेको बि इस्लामाबाद गैर क़ानूनी मीटिंग में वेंदो उनजे खिलाफ़ एक्शन वरितो वेंदो। सही त रूल्स ऑफ बिज़नेस क्लियर आहिनि उन्हनि जा पंहिंजा सब्जेक्ट आहिनि असांजा पंहिंजा सब्जेक्ट आहिनि ऐं जेका कोऑर्डिनेशन थींदी आहे पंहिंजो गवर्नमेंट जे विच में उहा CCI आहे फोरम हुनजो उन हाँ। CCI में कोऑर्डिनेशन थींदी आहे कंहिं बि सब्जेक्ट ते तव्हांखे कोऑर्डिनेशन करणी आहे त हिते थींदी आहे ऐं हाँ। जेसि ताईं जेको आहे सो फेडरल कैबिनेट को डिसीजन नथी करे कंहिं इशू जे बारे में ऐं हाँ। उहो जेको आहे सो प्रोविंशियल कैबिनेट खे नथी ॿुधाए चीफ मिनिस्टर खे नथी ॿुधाए त उन खां सवाइ तव्हां कीअं न मीटिंग करे सघो सही। असांजो कहिड़ो वास्तो सही आहे। ही जेको आहे सो अमल जेको आहे सो इहो माना इनखे हिते बंदि थियणु घुरिजे ही मुसलसिल जारी रहियो आहे छो त फेडरल गवर्नमेंट जा हिते ऑफिसर आहिनि जेके जेको आहे सो फेडरल सर्विस जा उन्हनि जा प्रमोशन हुते था कनि उन्हनि जा डिसिप्लिनरी मैटर्स हुते आहिनि उहे उन खां डिॼनि था हिते उन्हनि खे डायरेक्ट फोन था कनि तव्हां साईं विफ़ाक़ी ऑफिसर तव्हां अचो मीटिंग में बिल्कुल न ही त तव्हांजी जाइज़ ॻाल्हि आहे ऐं सॼे समाज जी डिमांड हुजणु खपे त हिननि ते कानूनी कार्रवाई थियणु खपे त ही चीफ मिनिस्टर जी इजाज़त खां सवाइ कीअं जेको आहे सो हुन आज़ाद कश्मीर वारे मिनिस्ट्री में ही विया आहिनि जेको लेटर लिखियल आहे न डीसीस खे उन में इहो न आहे लिखियल त विद अप्रूवल ऑफ द कॉम्पिटेंट अथॉरिटी जेकॾहिं चीफ मिनिस्टर जी अप्रूवल हुजे उन में इहो लिखियो वेंदो आहे जेकॾहिं कैबिनेट जी अप्रूवल हूंदी आहे त उन में इहो लिखियो वेंदो आहे विद अप्रूवल ऑफ द कॉम्पिटेंट अथॉरिटी अहिड़ी का लिखत ई कोन्हे ईअं हलिया विया आहिनि हे ईअं ज़मीन हितां खोले जेको आहे हुनखे दायरनि खे ॾींदा था वठनि। ऐं भला हिकिड़ी थोरी मां वज़ाहत पुछंदुसि त जेको हुन फेडरल गवर्नमेंट लेटर लिखियो आहे ज़ाहिर आहे त उहो चीफ सेक्रेटरी जे थ्रू त वियो हूंदो न DC वटि या मुंहिंजे ख़्याल में इहो बोर्ड ऑफ रेवेन्यू खे लिखियो अथऊं या चीफ सेक्रेटरी काफ़ी मोकिली हूंदऊं अहिड़ो को सिस्टम आहे उहो लेटर मुंहिंजे साम्हूं कोन आयो आहे पर बहरहाल जेको आहे सो इहो हिननि बोर्ड ऑफ रेवेन्यू खे लिखियो हूंदो डायरेक्ट बि लिखनि था ऐं उहो गैर क़ानूनी लिखी नथा सघनि। सही आहे बिल्कुलु गैर क़ानूनी प्रोविंशियल गवर्नमेंट ऐं फेडरल गवर्नमेंट हिक ॿिए जी मातहत थोरी आहिनि कोऑर्डिनेटिंग गवर्नमेंट आहिनि हुननि जा पंहिंजा खाता आहिनि असांजा पंहिंजा खाता आहिनि बिल्कुलु सही था चओ उहा CCI जे प्लेटफॉर्म ते थींदी बिल्कुलु सही था चओ प्रोविंशियल गवर्नमेंट को फेडरल गवर्नमेंट जी मदद थोड़ी आहे हाँ बिल्कुलु इट्स अ मोर पावरफुल गवर्नमेंट देन द फेडरल गवर्नमेंट। बिल्कुलु ज़मीर साहब महिरबानी तव्हांजी टाइम ॾियण जी महिरबानी तमामु थैंक यू।